नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कशमोर खां ख़बर ॾींदा हलूं त कशमोर बख्शापور लॻ ॻोठ हाफ़िज محمد लقमान जकराणी ते आरडी 109 थाणे जी पुलिस पारां 20 साल अॻु मामूली जहड़े जे केस में घुर्बल एक जवाबदार अली बेग जी गिरफ़्तारी लाइ चढ़ाई कई वई है, जंहिं दौरान पुलिस पारां गुलबेग ऐं मियां बख्श खे गिरफ़्तार करे पुलिस गुम करे छॾियो। हिन सिलसिले में कशमोर में अवामी मीडिया सेंटर आडो ॻोठाणन हाकिम जकराणी इलाही बख्श कुर्बान जकराणी ऐं ॿिनि ॻोठाणन दाईंदे चयो त पुलिस पारां पुराणे केस जी आड़ में ॻोठ ते काह करे औरतनि ऐं ॿारनि ते सख़्त तशद्दुद कयो, जंहिं दौरान लठूं लॻण करे मसामात रज़िया मसामात मोरज़ादी सख़्त ज़ख़्मी थी पई आहे। हिननि चयो त पुलिस पारां गिरफ़्तार कयल ॻोठाणनि खे खंबी गुम कयो वियो। हिन सिलसिले में वस वारनि खां इंसाफ़ जी घुर कई आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।